आओ उलमा से पूछ ले। अल्लाह ताला जी बारगाह में दिली दुआ है त मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। वो ॿुधी करे असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। अज़ीज़ो दोस्तो, गुज़िश्ता जुमा असां नमाज जा मसाइल बयान कंदे, सजदे जा मसाइल बयान कंदे, सजदे जा कुछ इज़ाफ़ी मसाइल यानी फ़ज़ाइल बयान करे रहिया आहियूं। सजदे जी अहमियत, सजदे जा फ़ज़ाइल। गुज़िश्ता जुमा असां इन ॻाल्हि खे बयानु कयोसीं, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त बानो उन वक़्तु रब जे तमामु घणो क़रीब हूंदो आहे जॾहिं उहो सजदो कंदो आहे। ऐं ईअं ई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे जी फ़ज़ीलत बयानु कंदे बयानु फरमायो त नमाज जे अंदरि क़िरात करणु यानी रुकू ऐं सजदे में मना आहे। ऐं जी वजह बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फरमाई। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम बि ॾिनो त रुकू जेको आहे इन में तव्हां पंहिंजे रब जी अज़मत बयानु करियो ऐं सजदे में जॾहिं वञो त कोशिशि करियो दुआ में, यानी इन में कसरत सां दुआ घुरो। ऐं छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त दुआ जे सजदे में जेकी दुआ आहे न, इहा तमामु घणी क़बूल थींदी आहे। यानी इहो उहो मक़ाम ऐं मर्तबो आहे, वक़्तु आहे, दुआ तमामु घणी क़बूल थींदी आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फरमायो त तव्हां सजदा करियो त पंहिंजे सजदनि खे तूल ॾियो, सजदे में वञी करे रब सां तालुक़ जोड़ो। छो जो जॾहिं तव्हां सजदे में था वञो न, तव्हांजो अल्लाह तबारक व ताला सां जेको तालुक़ आहे न, तमामु घणो क़रीब थो थी वञे। पोइ इन जे करे सजदे खे थोरो डिघो करियो, सजदे खे सजदे वांगुरु कयो, सजदे खे सजदो सम्झी करे कयो। ईअं बि सजदा करणु घुरिजनि, शुक्राने जा सजदा। इंशाअल्लाह जेकॾहिं टाइम बचियो त मां शुक्राने जे सजदे जे हवाले सां हिकु वाक़ियात बयानु कंदुमि। त बहरहाल जे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां अल्लाह तबारक व ताला पुछा कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला सां कलाम करणु आया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे हथ में असो मुबारक हो। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां अल्लाह ताला पुछो, ए मूसा तुंहिंजे हथ में छा आहे? त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, हीउ मुंहिंजो असो आहे, मां इन सां ही कमु कंदो आहियां। यानी उहा फ़हिरिस्त बयानु थियल आहे सूरह ताहा में वग़ैरह वग़ैरह, ऐं उनजी तफ़सीर बयानु थियल आहे। त सवाल त एतिरो ई हुयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां अल्लाह ताला पुछा तुंहिंजे सॼे हथ में छा आहे? जवाबु एतिरो ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम त मुंहिंजे सॼे हथ में ही असो आहे, लठ मुबारक आहे। लेकिन इन खां अॻिते वधणु बुज़ुर्गान दीन फरमाए हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन जे करे जवाब खे तूल ॾिनो, इन जे करे जवाब में माना तफ़सील बयानु कयूं त जीअं अल्लाह ताला सां कलाम करण वारो जेको वक़्तु आहे, इन में वाधाई अची वञे, इहो वधी वञे। छो जो मां अल्लाह ताला सां कलाम करे रहियो आहियां, मां जवाबु जेकॾहिं मुख़्तसर ॾींदुमि त इहो तालुक़ बि ओसि ताईं रहंदो। त जेकॾहिं मां जवाब खे वधाईंदुमि त इहो सिलसिलो जेको अल्लाह ताला सां हम कलामी जो आहे, अल्लाह ताला सां जेको आहे न कुर्बत वारो आहे, जवाबु वधाईंदुमि कुर्बत वारो सिलसिलो बि वधी वेंदो। जवाब खे मां मुख़्तसर कंदुमि त कुर्बत वारो सिलसिलो बि ख़तमु थी वेंदो। त ईअं असांखे बि जॾहिं जो अल्लाह ताला जी बारगाह में जॾहिं सजदा रेज़ था थियूं त यानी अल्लाह ताला जे तमामु घणो असां क़रीब था थी वञूं। इन लज़त खे असांखे महसूसु करणु घुरिजे। त पोइ जॾहिं सजदो करियूं त खाना पूरी न हुजे, हा मजबूरी आहे, वक़्त जी किल्लत आहे, या कोई बीमारी आहे जंहिंजे करे कोई शरीर उज़ुर आहे त कोई मुख़्तसर अंदाज़ में सजदो करे तो उनखे इजाज़त आहे। पर जेकॾहिं वक़्त में गुंजाइश आहे त पोइ सजदे जा फ़ज़ाइल जेके आहिनि, सजदे जा जेके फ़वाइद आहिनि, ऐं इहा ॻाल्हि जो रब जे तमामु घणो क़रीब थी वेंदा आहियूं, इन ॻाल्हि खे साम्हूं रखंदे पंहिंजे सजदे खे तूल ॾियूं, सजदे खे थोरो डिघो करियूं, जीअं असांजो जेको रब सां कुर्बत वारो तालुक़ आहे उन में इज़ाफ़ो अची वञे। अल्लाहु अकबर। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु मरतबा बाआवाज़ बुलंद दुरूद पाक पढ़ंदा, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। काफ़ी तव्हां बुज़ुर्गान दीन जे बारे में ॿुधो हूंदो, साहबा
ख़ुद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में वञी करे रोई रोई करे दुआऊं घुरंदा हुआ। त इहा इन हदीस पाक जी असल आहे। बुज़ुर्गान दीन सजदे में वेंदा हुआ ऐं अल्लाह तबारक व तआला खां रोई रोई करे दुआऊं घुरंदा हुआ। त छो जो सजदे में रब जो कुर्ब ख़ासि हासिल थींदो आहे। यानी ईअं सम्झे त अल्लाह तबारक व तआला सां हिकु बानो सम्झण जे लाइ बराए राति गुफ़्तगू करे रहियो आहे। इन जे करे सजदे जी अहमियत खे सम्झणु घुरिजे। ऐं अहिड़े तरीक़े सां असांखे बि जॾहिं का ख़ुशख़बरी मिले, जो ज़िमननि ही मां नेमत जे हवाले सां सजदा शुक्र खे बयानु करे रहियो आहियां, त जेकॾहिं का ख़ुशख़बरी ॿुधूं त उन वक़्तु सजदो करियूं। यादो सजदो करियूं उन वक़्तु मुस्तहब आहे। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां का नेमत मिली, का बि ख़ुशी मिले, त पोइ या त 2 रकातूं शुक्राने जा नफ़िल अदा करियूं, या वक़्तु मुख़्तसर आहे त जेकॾहिं बावज़ू आहियूं त उन नेमत जे शुक्राने जे तौर ते असां फौरन सजदे में हलिया वञूं, शुक्राने जो सजदो अदा करियूं। शुक्राने जे सजदे जी तव्हांखे इन्हनि ही लफ़्ज़नि मां डेफिनेशन मालूम थी वई हूंदी त यानी जेकॾहिं का ख़ुशी मिले त 2 रकातूं नफ़ल शुक्राने जा अदा करणु या सजदा शुक्र अदा करे वठणु, इनखे सजदा शुक्र चयो वेंदो आहे। यानी दीनी नेमत हुजे, दीनी ख़ुशी मिली या दुनियावी ख़ुशी मिली, ख़बर पहुती ऐं फौरन सजदे में हलियो वञणु, त इहो सजदा शुक्र आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम शुक्राने जा सजदा अदा कंदा हुआ। सुनन अबी दाऊद में एक हदीस पाक आहे, 2774 नंबर हदीस। अन अबी बकरता, हज़रत सय्यदना अबू बकर रज़ियल्लाहु तआला अन्हु का हदीस पाक रिवायत थियल आहे। अन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खां ही नकल था कनि, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अमल बयान था फरमाइनि। अन्नहु काना, बेशक महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदत मुबारक हुई। छा? इज़ा जाअहू, जॾहिं बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ईंदी हुई, पुॼंदी हुई, अमरुन सुरूरुन, जो अमरुन सुरूरन भी पढ़ी सघिजे थो, का भी ख़ुशी वारी ॻाल्हि ईंदी हुई। जॾहिं बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि का भी ख़ुशी वारी ॻाल्हि ईंदी हुई, खर्र साजिदन, हिन खां पहिरियों औ बुश्र बिही, या महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे का ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी हुई, ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी हुई त पोइ छा थींदो? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह में का ख़ुशख़बरी अची पहुती, ख़ुशख़बरी ॾिनी वई, खर्र साजिदन, त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन सजदो कंदे किरी पवंदा हुआ, सजदे में हलिया वेंदा हुआ, सजदे में, शाकिरन लिल्लाही, अल्लाह पाक जो शुक्र अदा करण जे लाइ। अल्लाहु अकबर। यानी मुहावरन जेकॾहिं जो मां तर्जुमो करियां त नबी करीम सल्लल्लाहु तआला जन जी इहा मुबारक आदत मुबारक हुई त जॾहिं बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे का ख़ुशी वारी ॻाल्हि पुॼंदी हुई या कंहिं ॿिए तरफ़ा का ख़ुशी ॾिनी वेंदी हुई, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जो शुक्र अदा कंदे फौरन सजदे में हलिया वेंदा हुआ। इन मां बि सजदे जो शुक्राना जो जेको सजदो आहे, इन जे बारे में असांखे ख़बर पई आहे। महबूब अलैहिस्सलातु सुन्नत आहे, इन खां बि अॼुकल्ह असां गाफ़िल आहियूं। जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम अहले बैत अतहार बुज़ुर्गान दीन जो ये तरीक़ेकार रहियो आहे, जो का भी ख़ुशख़बरी दीनी दुनियावी अल्लाह ताला जे तरफ़ खां नेमत मिली, शुक्राने जे तौर ते या त 2 नफ़िल पढ़िया वेंदा हुआ या फौरन सजदे में हलियो वेंदो हो माण्हू। ये इन हदीस पाक मां, ऐं हिन हदीस पाक में लफ़्ज़ खर्र, खर्र जो मफ़हूम छा आहे? अरबी में खर्र जो मतिलबु बग़ैर कंहिं देर जे फौरन झुकजी वञणु। यानी असांजे प्यारे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ही प्यारी आदत हुई त ख़ुशी मिलण ते बग़ैर देर जे, देर बि बर्दाश्त न कंदा हुआ, देर बि न कंदा, नेमत मिली, ख़ुशी मिली, फौरन सजदे में हलिया वेंदा हुआ।
अल्लाह ताला जी बारगाह में सजदो कंदा हुआ, शुक्र जो सजदो कंदा हुआ, अल्लाह ताला जो शुक्र अदा कंदे। असांखे भी अल्लाह तबारक व ताला इन सुन्नत ते अमल करण जी तौफीक अता फरमाए। सजदाए शुक्र जो तरीक़ो हर एक खे ख़बर आहे। जीअं असां सजदाए तिलावत कंदा आहियूं न, ईअं सजदाए शुक्र अदा कंदो। का नेमत मिली, जेकर नफ़िल पढ़ंदासीं त ॿ रकात नफ़िल शुक्राने जी नियत सां पढ़ंदासीं, हीअ नेमत मिली आहे, इन जे शुक्राने जे तौर ते मां अदा थो कयां। असल दिलो दिमाग़ जी, दिल जी इरादे जी नियत आहे। दिल में जेको कुझु हूंदो, असां नमाज़ 2 रकात नफ़िल पढ़ियासीं, रब ॼाणे थो त हिन कहिड़ी नियत सां पढ़िया आहिनि, त इन जा फ़ाइदा तमामु घणा आहिनि। छो जो जेकी नेमत मिली आहे न, ज़वाल खां महफ़ूज़ रहिजी वेंदी आहे। अल्लाह ताला जो शुक्र इन अंदाज़ में अदा कयो वञे। ऐं ॿियो हूंदो आहे फौरन सजदे में हलियो वञणु। का नेमत मिली, नमाज़ पढ़ण जी गुंजाइश नाहे, वक़्तु आहे सजदे जो, त फौरन अल्लाह ताला जी बारगाह में असां झुकी वियासीं सजदे जी नियत, शुक्राने जे सजदे सां। बीठे बीठे अल्लाहु अकबर हथ बि न खणणा हूंदा आहिनि, बसि बीठे बीठे सजदे में हलिया वियासीं शुक्राने जी नियत सां। इहा नेमत साम्हूं रखे करे रखंदे ख़ुशख़बरी मिली आहे, नेमत मिली आहे, फौरन सजदे में हलिया वियासीं। वरी सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला जेतिरा दफ़ा पढ़ी सघूं था, फौरन वरी उथियासीं अल्लाहु अकबर चवंदे, हीअ शुक्राने जो सजदो थी वियो। हाणे इन में को सलाम फेरणो बि न हूंदो आहे, बसि फौरन सजदे में हलिया वियासीं, सजदे जी शुक्राने जी नियत सां वरी उथियासीं। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदत मुबारक आहे, सहाबा किराम जी आदत मुबारक आहे। काफ़ी अहिड़ा वाक़ियात आहिनि, इंशाअल्लाह मां कुझु बयानु कंदुमि इन गर्ज़ सां, जो इन तरफ़, इन सुन्नत जी तरफ़ असांजो तवज्जो बि वञे, ऐं फ़ज़ाइल ॿुधी करे असांखे अमल जो जज़्बो बि पैदा थिए, तरग़ीब बि पैदा थिए, दिलि में ख़्वाहिश बि पैदा थिए। आहे मुस्तहब हिकु हदीस पाक सजदे शुक्र जे हवाले सां मां बयानु कंदो हलां। मुस्नद अहमद बिन हंबल में हिकु हदीस पाक आहे, 1662 नंबर हदीस, 1662 नंबर। हाणे इन में बि हिकु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़ुशख़बरी ॾिनी वई, ऐं महबूब अलैहिस्सलातु सजदे में हलिया विया। उहा ख़ुशख़बरी छा आहे, ऐं पूरी हदीस बि बयानु करियां। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारगाह में दुरूद शरीफ़ पढ़ण वारे जी फज़ीलत ॿुधाई, त पार सगोरा हुज़ूर ख़ातमुन नबीन ख़ातमुल मासूमीन फौरन सजदे में हलिया विया। हदीस पाक आहे सुनन अबी दाऊद। अन अब्दुर्रहमान इब्न औफ, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला अन्हु का हीअ रिवायत थियल आहे। फरमाइंदा खरज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि घर खां ॿाहिरि निकिता, फतवज्जा नहव सदक़तिही फदखल, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सदके वारे बाग या खजनि जे बाग ॾांहुं, यानी कंहिं बाग जी तरफ़ विया, उनमें दाख़िल थी विया। पोइ छा थियो, फस्तक़बलल क़िबलत, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम क़िबले जी तरफ़ मुतवज्जे थिया। फखर्र साजिदन, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम क़िबला रुख़ थिया त फौरन सजदे में हलिया विया। हदीस पाक के अल्फाज़ फअताल सुजूद, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सजदे में आहे त सजदे के तूल ॾिनो, तमामु घणो डिघो सजदो कयूं। हत्ता ज़ननतु, रावी हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ, पोइ मां मुहावरनि बि तर्जुमो बयानु करण जी कोशिशि कंदुमि, मफ़हूम अञा वधीक समझ में अची वेंदो। हत्ता ज़ननतु, रावी अब्दुर्रहमान बिन औफ फरमाइता, मूंखे इहो गुमान थियो, मूं सम्झो इन्नल्लाह अज़्ज़ व जल क़बद नफ़्सहु फ़ीहा, त बेशक अल्लाह तबारक व तआला महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन सजदे जी हालत में रूह कब्ज़ करे वरिती। फदनौतु मिन्हु सुम्मा जलस्तु, पोइ मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़रीब थियमि ऐं हिकु पासे वेही रहियमि। फरफ़अ रअसहु, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो सर मुबारक मथे खयो। फ़क़ाल मन हाज़ा, पोइ पुछा कयूं तूं केरु आहीं, यानी साम्हूं अचण केरु आहीं। फ़क़ुल्तु अब्दुर्रहमान, मूं अर्ज़ु कयो मां अब्दुर्रहमान आहियां। क़ाल मा शानुका, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तुंहिंजो छा हाल आहे, यानी छो आयो आहे, कीअं आयो आहे, छा कमु आहे। क़ुल्तु या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदत सजदतन, मूं अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ॾिठो त तव्हां सजदो कयो, तमामु घणो सजदो।
खशीत अन यकून अल्लाहु अज़्ज़ व जल क़द क़बिद नफ्सक फ़ीहा, मांखे इहो ख़ौफ़ तारी थियो, मां ईअं सम्झमि डिॼी वियमि त अल्लाह तबारक व तआला सजदे जी हालत में तव्हांजी रूह मुबारक कब्ज़ करे वरिती। फ़क़ाल, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन जिब्रील अलैहिस्सलाम अतानी, हाणे जिब्रील अलैहिस्सलाम आयो, मुंहिंजे दाख़िल थियण खां पहिरियों आयो जिब्रील अलैहिस्सलाम। फ़बशरनी, पोइ फरमायो बेशक जिब्रील अलैहिस्सलाम आयो ऐं मूंखे हिकु ख़ुशख़बरी ॾिनई। कहिड़ी? फ़क़ाल इन अल्लाह अज़्ज़ व जल यक़ूलु, बेशक अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह ताला फरमायो, मन सल्ला अलैका सल्लैतु अलैहि, ए महबूब तुंहिंजो जेको बि उम्मती तो ते दुरूद पढ़ंदो मां उन ते रहमत नाज़िल कंदमि, मां उन ते रहमत, दुरूद तो ते पढ़ंदो, तुंहिंजी ज़ात ते पढ़ंदो त मां उन ते रहमतूं नाज़िल कंदमि। वमन सल्लम अलैका सल्लमतु अलैहि, ऐं जेको अवां ते सलाम मोकिलींदो मां उन ते सलामती मोकिलींदमि, मां उन ते सलाम कंदमि। यानी जेको ए महबूब अल्लाह ताला जिब्रील अमीन फरमाईंदा अल्लाह ताला जो पैगाम, ए महबूब जेको तुंहिंजी ज़ात जे मथां दुरूद पाक पढ़ंदो मां अल्लाह ताला उन जी ज़ात जे मथां रहमतूं नाज़िल कंदमि, ऐं जेको तो ते सलाम पढ़ंदो त मां उन ते सलामती बि नाज़िल कंदमि। पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, फसजदतु लिल्लाहि अज़्ज़ व जल शुक्रन, तंहिं करे मूं अल्लाह अज़्ज़ व जल जी बारगाह में शुक्र जो सजदो अदा कयुमि। अल्लाहु अकबर। यानी जेकर इन हदीस पाक के बा मुहावरा मां बयान कयां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं ॿाहिरि निकिता, पंहिंजे सदके वारे बाग ॾांहुं वञी रहिया हुआ, उनमें दाख़िल थिया, उते बाग में वञी करे क़िबले ॾांहुं मुंहुं करे सजदे में हलिया विया, ऐं सजदो एतिरो डिघो कयऊं जो मूंखे गुमान थियो, मूंखे ईअं लॻो त इन सजदे जी हालत में अल्लाह रूह कब्ज़ करे वरिती। तंहिं करे मां संदसि वेझो वियसि, अब्दुर रहमान फरमाईंदा मां वेझो वियसि ऐं वेझो थी वेही रहियसि, जॾहिं पाण मुबारक हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सजदे मां मथो सर मुबारक मथे खयों, फरमायूं ही केरु आहे? मूं अर्ज़ कयो मां अब्दुर रहमान आहियां। पाण फरमायूं छा ॻाल्हि आहे, कीअं आयो आहे? अर्ज़ कयो अल्लाह जे रसूल अवां एॾो डिघो सजदो कयो जो मां इन ख़ौफ़ में पइजी वियसि किथे अल्लाह ताला अवां जो रूह मुबारक कब्ज़ न करे वरितो हुजे, तंहिं ते मां आयमि। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेशक मूं वटि जिब्रील अलैहिस्सलाम आयो ऐं मूंखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाई त अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो जेको अवां ते दुरूद पढ़ंदो मां उन ते रहमतूं नाज़िल कंदमि, ऐं जेको अवां ते सलाम मोकिलींदो मां उन ते सलामती मोकिलींदसि। तंहिं करे मां सजदे में हलियो हुयमि, अल्लाह ताला जी बारगाह में सजदा रेज़ थी वियमि शुक्राने जो सजदो अदा कंदे। अल्लाहु अकबर। त जेकर इन हदीस पाक में ॿिया काफ़ी मसला निकिरनि था, जेको मुंहिंजो मौज़ू आहे शुक्राने जो सजदो, त इन मां मालूम थियो असांजा प्यारा आका पंहिंजी उम्मत लाइ रहमतनि जी इहा ख़ुशख़बरी ॿुधी करे केतिरे करे ख़ुशि थिया जो पंहिंजे रब जे अॻियां सजदा रेज़ थी विया। केॾी ख़ुशी थी जो अल्लाह ताला जे अॻियां आजिज़ी सां सजदे में हलिया विया। अल्हम्दुलिल्लाह। त ही असांखे बि तरग़ीब आहे, इन हवाले सां मां बयान कयो महबूब अलैहिस्सलातु इहा ख़ुशख़बरी मिली जो अल्लाह ताला जो एॾो इनाम आहे, एॾो एहसान आहे उम्मत जॾहिं महबूब ते दुरूद सलाम पढ़ूं था त इन में फ़ाइदो उम्मत जो आहे। अल्लाह ताला जे महबूब खे एॾी ख़ुशी थी जो सजदे में हलिया विया। त इन खां अलावा बि काफ़ी वाक़ियात आहिनि जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़ुशख़बरी मिली, महबूब अलैहिस्सलातु फौरन सजदे में हलिया विया। इंशाअल्लाह उन्हनि खे बि कुझु वाक़ियात बयानु कंदासीं ऐं असांखे बि इन ते अमल करणु घुरिजे जो का बि दीनी या दुनियावी नेमत मिले, ख़ुशख़बरी मिले त पोइ सजदे में हलिया वञूं, अल्लाह ताला जो शुक्र अदा कयूं। पंहिंजो फ़ाइदो इहो थींदो आहे त उहा जेकी ख़ुशख़बरी नेमत जे तौर ते मिली आहे त उहा ज़वाल खां महफ़ूज़ रहिजी वेंदी आहे, नज़र खां महफ़ूज़ रही वेंदी आहे। इन जा तमामु घणा फ़ाइदा जो उन नेमत जे बक़ा में अल्लाह तबारक व ताला जूं तमामु घणियूं बरकतूं रहमतूं शामिल थी वेंदियूं आहिनि। त असांजी नियत हुजणु घुरिजे त असांखे जॾहिं नेमत मिले जो सजदे जा मसाइल बयानु करे रहिया आहियूं त ज़िमनन इहे मसाइल बि बयानु थो करियां त जॾहिं बि का ख़ुशख़बरी मिले, वक़्तु हुजे, जॻह हुजे त फौरन सजदे में हलिया वञूं, कंहिंजी परवाह न कयूं थी छा चवंदो। छो अॼुकल्ह इहा बि आहे यार मां सजदे में हली वेंदमि, कोई अलाए छा चवंदो कोई चवंदो मतिलबु ॾेखार थो करे, न बसि तव्हां ऐं तव्हांजो रब जो जेको तालुक़ आहे इहो बरक़रार हुजे। बाक़ी माण्हुनि जे पोयां हलंदव त उहे तव्हांखे कॾहिं बि सिधो हलणु न ॾींदा,
जे बुज़ुर्गान दीन वाक़ियो ॿुधाईंदा आहिनि हिकु हमरा गॾा पियो वठी वञे ऐं गॾु पुट बि हुया पीउ भाउ वञनि पिया गॾु त रस्ते में केॾा चरिया आहिनि गॾा गॾु त सवार नथा थियनि वरी पोइ पीउ मथां वेही रहियो पुट हेठि हुयो चवण वारनि चयो त ॾिसो केॾो पीउ आहे ज़ालिम आहे वॾो आहे नंढे खे घुमाए थो वठी हले पाण हले थो वरी जेकॾहिं लही वियो पुट खे चाढ़ी चवण वारनि चयो त ॾिसो नंढो आहे जवान आहे इहो जेको आहे हले थो ऐं पोड़े खे जेको आहे पुराड़े खे जेको पंधु थो करे केॾो ज़ालिम आहे आख़िर उन्हनि छा कयो ॿिन्हिनि लही करे गॾा कई पंहिंजे मथां खयो पोइ बि माण्हू चयो हिननि खां वधीक कोई बेवकूफ़ न आहे माना चवण जो मक़सदु जेकॾहिं माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि खे कन ॾेई करे हलंदासीं त पोइ असां सिधे रस्ते ते न हली सघंदासीं सिधो रस्तो जेको अलाह जो हबीब ॿुधायो असांखे हुन ते अमल करिणो आहे माण्हू कुझु बि चवनि अलाह अज़ वजल खां दुआ आहे त जेको कुझु मां बयानु कयुमि इन ते अमल करण जी इन खे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए ऐं असांखे सजदा शुक्र करण जी शुक्राने जा नफ़िल हर नेमत अदा करण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए वमा अलैया इल्लल बलाग